शहर नवाबाद जे पटन खां साजिद अली महर जे तावन सां शाहनवाज अली महर लिखे थो नसरी तहरीर। विछड़ंदे महल चयाई हाण तोखे इजाज़त आ शाहनवाज, तूं बे कंहिंजो त न थी सघे, पर आऊं ॼाणा थी मां तोखे पंहिंजो कॾहिं बि न करे सघंदसि, छो तोसां मुंहिंजी मोहबत दुनिया खां वधीक आहे। पर माइटनि जे साम्हूं पाण ॿई अणॼाण आहियूं। हा, मां मञा थी तोखां मुंहिंजी सादी सुहिणी मोहबत हमेशह विसरी कोन सघंदी, पर पोइ बि शहज़ादी खे हवाउनि जे शहर वेंदे वेंदे आख़िरी हथ हलाईंदो ॾिसंदो ई रहिजी वियसि। न तोखे जान रोके सघियसि, न ई तोखे जानी पंहिंजे भर में विहारे सघियसि। बसि अधूरी मोहबत जी अधूरी कहाणी बणिजी चुका आहियूं। शहज़ादी न तुंहिंजा थी सघियासीं, न ई वरी तोखां सिवा को ॿियो मोर माण्हू मिलियो। दिलि सां मुरकंदे चयोमांसि, हा दिलि सां मुरकंदे चयोमांसि, तुंहिंजी ख़बर नाहे मुंहिंजी मोहबत जे मज़हब में कल्ब शिरक हराम हो, ऐं अॼु बि शिरक हराम आहे ऐं हमेशह हराम ई रहंदो। चङो चरी बसि अलविदा। हा, पंहिंजो ख़्यालु रखजांइ, पंहिंजो ख़्यालु रखजांइ।